राबिया मरी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिम्मत वारन जे आडो झुकी पवे थो नेठ जबल। डूंगर पाण डरी पवंदा अगर इरादो आहे अटल। जनाब आला, अज मां जंहिं शख्सियत जे बारे में पेश कंदस उहो को ताकतवर या सूरह मर्द न बल्कि हिक कमजोर जिस्म जी मालिक, नंगन लेजन ऐं हकन जे हिफाजत खातिर जान जी परवाह न कंदड़, ॻोठ दो सरकारी तालुके टंडो बागे मां तालुक रखंदड़, 1880 में मीर मुराद लाशारी जे घर में जन्म वठंदड़ अजीम सूरवी बख्तावर शहीद आहे। जी हाँ, बख्तावर का आम छोकरी न पर हिक घण रुखी शख्सियत वारी हुई, नांगन बलाउन खां न डिजण वारी, जो ॼाणी सॾे वई। माल ऐं जानवरनि जी ॼाण एतिरी जो विटनरी डॉक्टराणी हुई। जॾहिं हुनखे हिक हिंदू औरत जी डिलीवरी कराइणी पई त उन्हनि खां लिखत में इजाज़तनामो वरितो, ॼण त हिक कानूनदार ऐं डॉक्टराणी हुई। बख्तावर उन औरत जो इलाज कयो। 1932 में उनखे वॾे कारनामे थे मिट्टी जे मैजिस्ट्रेट सैयद अब्दुल वाहिद शाह ऐं फोटो मिल जेको लोकल बोर्ड मेंबर हो बख्तावर खे सर्टिफिकेट जारी कयो। जनाब सदर, बख्तावर हिक हारी जी धी हुई। हारी हकदार तहरीक जे मकसद खां खूब वाकिफ हुई। ही शाह इनायत जे नारे जो खेड़े सो खाए जे नारे खे समझंदे ज़ालिम ज़मींदार जो मुकाबलो करण लाइ तैयार थी वई। 22 जून 1947 में झुडो में हारी रहनुमाइन सां मीटिंग रखी वई, जंहिंमें हारी तहरीक जा रहनुमा कामरेड हैदर बख्श जतोई, गुलाम मोहम्मद लेगारी, जान मोहम्मद पली, लुत्फ अली, कामरेड बीन मोहम्मद डालपुर ऐं ॿिया बि शरीक हुया। जनाब सदर, मर्द हारियुनि जे गैर मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे मेजर खालिद सादुल्ला गादी काहे कणक खणण लगा त रोकण ते बि न रुकिया त माई बख्तावर उन्हनि ते लठन सां हमलो कयो। जॾहिं सादुल्ला माई बख्तावर जे लठन खे मुंहुं न ॾेई सघियो त बंदूक खणी माई बख्तावर खे शहीद करे छॾियाईं। सलाम आ बख्तावर जे शहादत खे। बख्तावर खे सलाम। बख्तावर शहीद खटे वई। सलाम आ बख्तावर जे हुन वकील खे जंहिं केस जी पैरवी कई ऐं खालिद ऐं सादुल्ला खे सज़ा ॾियारियाईं। जो पैर हटियो सो पैर कटियो, ही खौफ बि तारी रखणो आ। जा विख वधे ॼण लथ लधे, लाल लधे, ही जोश बि जारी रखणो आ। जिए